अस्सलाम वालेकुम दोस्तों। मुंहिंजो नालो आहे शहज़ाद अली, पाण आहियां सिंधी। दोस्तों कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? ॿियो ख़ैरु आहे? उमेदु आहे त ख़ुशि हूंदव। हीउ मौज़ू आहे गाॾी जो स्टार्टिंग। गाॾी स्टार्टिंग जेकी आहे त हिते चाबी स्विच चवंदो आहे। चाबी स्विच में चाबी लॻाए पहिरियां हाफ स्विच खां पोइ फुल स्विच खां बाद में ही ऑप्शन ईंदा आहिनि, जेको हिकु दरी वारो आहे, हैंड ब्रेक वारो आहे, न्यूट्रल वारो आहे ऐं लेवल वारो सिस्टम, बैटरी वारो, करंट अचे थो पूरो या नथो अचे, करंट वारो या बत्ती साम्हूं ॿुधाए पई, ऐं हैंड ब्रेक बि अथसि, लेवल बि आहे। ऐं जंहिंमें दोस्त ही जेको स्विच आहे, इन स्विच खे सिर्फ़ु एतिरो हुनखे इशारो ॾियणो आहे, ठीकु आहे। एतिरो इशारे में स्टार्ट थी वेंदी आहे। हे आहे एक्सीलेटर, ही एक्सीलेटर आहे, ही ब्रेक आहे, ही ब्रेक आहे, ही क्लच आहे। दोस्तों ही गियर आहे, ही गियर के मथो कवर आहे, ही कवर मां हटाईंदुसि जीअं तव्हांखे सही नज़र अचे ऐं ख़बर पए। ॾिसी सघो था, ही गियर डबल टॉप आहे गाॾी, यानी 6 गियर वारी गाॾी आहे। पहिरियों, ॿियों, टियों, चोथों, पंजों, 6 रिवर्स, तव्हांखे ख़बर आहे। ही गाॾी आहे 2021 मॉडल एल्टो। हे स्टार्टिंग वारो मौज़ू तव्हांखे मां सम्झायो। थैंक यू, अल्लाह हाफ़िज़।